अरे हाँ हाँ जॾहिं तुंहिंजे दर ते अचां त पोइ इहा ॻाल्हि कजि। मुंहिंजे दर ते अची बस सुठो आहे। अबो 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 बेली ॾाढो ज़ोर वारा ॾाढो ज़ोर वारा। अल्लाह तू रहम कर मुझा मौला तू करम कर। बाबा मानी खड़ी जा ना मां पहिरीं महिमान खे मानी ॾेई अचां। केरु आहे बाबा? अमां नओं मास्तर आयो आहे वीचारो इहो 2-3 ॾींहं ई हूंदो। बाबा मास्तर अचनि छाजे लाइ था? अमां महीने में वीचारा 2-3 ॾींहं लाइ त अचनि था। इहो बि तोखे ॾुखियो थो लॻे? न बाबा मूंखे त ॾुखियो कोन थो लॻे, रोज़ी रज़ाक ते आहे। पोइ बाक़ी चई बि तूं थी त मास्तर छो था अचनि? बाबा पढ़ी त केर बि कोन थो। अड़े अम्मा वीचारनि खे नौकिरी करणी, को पढ़े न पढ़े हुननि जे मथे में कहिड़ो सूर। पोइ बाक़ी फ़ाइदो कहिड़ो? चङो चङो तूं मानी पचाए ॾे त खणी वञा। वीचारो लौंग बि बुखियो वेठो हूंदो। ॻोठ जो वॾेरो इहो पोड़ो चाचो आहे? न हिते को वॾेरो वॾेरो कोन्हे। चाचो आचारी सभिनी जो वॾो आहे, पटेल आहे। हा हा भला तूं छा कंदो आहीं? आऊं मौला बख़्श जो कोन ॿुधी त मुंहिंजो न को आहे घर न को आहे तड़। पर वरी बि कुझु न कुझु त कंदो हूंदे न? भाऊ पाण आहियूं मलंग माण्हू, रिली कुल्हे ते मानी राजन ते। भला तुंहिंजो असली ॻोठ ही आहे? न न ॼाओ निकिरो त ॿिए हंधि आहियां, पर यार दिलि हिन ॻोठ सां ॿधिजी वई आहे। छो का ख़ासि ॻाल्हि आहे हिते? हा ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिते को वॾो नंढो कोन्हे, हर को पंहिंजे घरां थो खाए, कंहिं वॾेरे या रेस जा मुहताज कोन आहे। कंहिं वॾेरे जा हारी त हूंदा? पाणी कोन्हे त ज़मीनूं किथां आबाद थींदियूं? पाणी कोन्हे पोइ ही गुज़र सफ़र छा थिए? सभु मालवंद माण्हू आहिनि, बसि मिड़े गुज़र सफ़र पियो थिए। सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। बाबा मास्तर जी तुंहिंजी मानी। महिरबानी चाचा। बाबा इहा ग़रीबाणी मानी आहे, कुकुड़ पुलाउ पाण वटि कोन्हे। इहो ढोढो ऐं 2 किले जो खीर आहे बाबा। चाचा इहो त पाण सुठो थियो, कुकुड़ पुलाउ जो हिराक त आम कोन आहे। चङो भला हाणे आउं हलां थो बाबा। अब वेहो न चाचा। न बाबा सुबुह जो थांव खणण लाईंदसि पोइ यकी कचहरी कंदासीं। चलो चाचा। बाबा लौंग तूं बि वेही मानी खा बाबा। हाज़िर चाचा। चङो बाबा। अच्छा हा बिस्मिल्लाह। पुट मुंहिंजी त इहा ख़्वाहिश हुई त तूं आला तालीम हासिल करीं, पर पुट मूं में हाणे एॾी पुॼत कान्हे जो तुंहिंजी पढ़ाईअ जो ख़र्च भरे सघां। अब्बा अञा तो ते हिकु ॿियो वॾो ॿारु आहे, तुंहिंजी जवान भेण घर में वेठी आहे, उनखे बि उथारणो आहे। जेसि ताईं नौकरीअ में हुअसि मूं पूरी कई पे पुट, पर हाणे रिटायर थियण खां पोइ पेंशन मां घर जो गुज़ारो ई मस्तु थींदो पुट। बाबा मूंखे हिननि ॻाल्हियुनि जो अहसासु आहे। आउं त को ॿार त कोन आहियां जो अजायो ज़िद करे वेही रहां। मुराद जा पीउ, मुराद खे अलाह सम्झे ऐं साञह ॾिनी आहे। तुंहिंजो ॿारु तुंहिंजो पुटु न खणंदो त ॿियो केरु खणंदो? बाबा नौकरियूं बि अॼुकल्ह मिलनि थियूं वॾियुनि सिफ़ारिशुनि ते, पाण वटि त का सिफ़ारिश बि कान्हे बाबा। हा सिफ़ारिश त बराबरि कान्हे। मास्तर जे पुट खे वधि में वधि मास्तरी मिलंदी, ऑफिसरी त पाण खे कान मिलंदी न पुट। मास्तरी त मुंहिंजे लाइ आइडियल नौकरी आहे बाबा।
मुराद जा पीउ मुराद जॾहिं नंढो हूंदो हो न त माण्हू पुछंदा हुअसि तबा वॾो थी छा थींदे जवाब में चवंदो हो मास्तर थींदुसि मास्तरी आला क़िस्म जो पेशो आहे उस्ताद थियण में वॾो शर्फ़ आहे पर जेको सम्झे उहा बि का सवली मिलंदी वञी थो पंहिंजे पुराणनि साहिबनि जा दर झलिया मन कंहिंखे लिहाज़ पइजी वञे रिस्क ना अजो दो रिस्क ना रिस्क है तो अरे सवलाती रात कयो हे बारन शाइन बला अरे दिसी कितो नहीं रियो अरे छोड़ो अरे तो मैं सोचो खा अरे लो ने भागो